मुख़्तसर, छाकाणि त असांजी दिलि चाहे थी त महिमाननि खे ॿुधूं ऐं हिन इदारे सां मुंहिंजी बि वाबस्तगी रही आहे। सॼी फस्ट ईयर खां वठी MA ताईं मूं हिन इदारे में पढ़ियो आहे। पर ॻाल्हि हिते गॾिजण जी आहे हसन दर्स जो हवालो आहे, त ॿ टे लफ़्ज़ मां ॻाल्हाईंदुसि हसन दर्स जे बारे में। हसन दर्स ईअं चइजे त हिकिड़ा जीअं नेचुरल शाइर हूंदा आहिनि सिंध जा, या शाइर जेके आहिनि नेचुरल, जीअं जेन्युइन शाइर, उहो हुयो, कुझु रेडीमेड शाइर न हुयो। आम रवाजी शाइर जीअं काफ़िया रदीफ़ मेड़े करे पोइ या शाइरी कजे थी पई, या हिकिड़ी रिपीटेशन या वर्जा, हुनजी इनफ़रादियत इहा हुई त हुन सिंध जे इतिहास खे पंहिंजी तख़लीक़ में समाए छॾियो। ईअं खणी चइजे त सिंध जो ज़रो ज़रो हुनजी शाइरी में, सिंध जा शहर, उन्हनि शहरनि खे उन अहिड़े अंदाज़ सां लिखियो आहे जो उहे शहर इस्तारो बणिजी विया आहिनि। झंपीर जेको आहे उहो इस्तारो बणिजी वियो आहे। या हुनजी पोइट्री में तव्हां ॾिसो त किथे बि तव्हांखे इहा मसूनियत नज़र न ईंदी त हीअ शइ जेका इहा शाइर तख़लीकार पेन खणी या घड़े करे लिखी हुजे। दिलि मां हिकिड़ी फुटल सिटूं आहिनि, ऐं उन में जेको रिदम ऐं उनजी जेका रवानी आहे, मां सम्झां त उहा शायदि ई कंहिं शाइर जी शाइरी में हुजे। ऐं सॼी शाइरी उनजी हिकिड़ी सिट तव्हां पढ़ो था त उन हिकु सिट ते जेकॾहिं चाहिजे त तव्हां हिकिड़ो मक़ालो लिखी सघो था। हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी ट्रापोली आहे। इहा हिकिड़ी अहिड़ी सिट आहे जिते तव्हां ॾहनि सिफ़नि जो रिसर्च पेपर लिखी सघो था पिया। या जाग जी ॿेड़ी त पुरज़ा थी वई, शाह बंदर छो भला सुम्हे नथो। ऐं जाग जी ॿेड़ी जो पुरज़ा थियणु या इन क़िस्म जूं तमसीलूं, या मोहबत माल उचारींदे वणनि हेठां वञी, मोहबत माल उचारींदे वणनि वेठा वञी वेठी, ख्वाब जे भरिसां सुम्ही पई गीत मेड़ींदे। हाणे इहा हिकिड़ी तख़लीक़ ईअं जे सिटूं ईअं आहिनि जीअं त हिकिड़ा जीअं पखियुनि जा जीअं पर हूंदा आहिनि, जीअं पने ते चिंबड़ियल हुजनि। ऐं अहिड़ी ख़ूबसूरत सिटूं, अहिड़ो तख़लीकार। ऐं हसन दर्स जी तव्हां ज़िंदगी जो जेकॾहिं तज़ियो कंदव त हुनजी ज़िंदगी में हिकिड़ी बेचैनी हुई, हिकिड़ो बेचैन रूह जीअं हूंदो आहे, जीअं हुन में का तड़प हुजे या कंहिं शइ जी ॻोल्हा, जीअं जल्दी जॾहिं बि मिलंदो भाकुर पाईंदो, तकड़ में हथु मिलाईंदो, हसन हलो घर हलो मालिक, यार मूंखे वञिणो आहे, हेॾे वञिणो आहे, ऐं ईअं हलियो वियो। हक़ीक़त इहा आहे त हसन ईअं असांखां ईअं विछड़ी वियो, जीअं हमेशह मिलंदो हो त हू तकड़ में ई हूंदो हुयो। तमामु घणी ॻाल्हियूं आहिनि हुन जूं, हुनजी शाइरी जो ज़िक्र बि आहे। बहरहाल हू अहिड़ो शाइर आहे जंहिं ते सिंध फ़ख़ुरु कंदी। ऐं हुनजी ख़ुशूसियत इहा आहे, इनफ़रादियत इहा आहे त हुन सिंध जे ज़रे ज़रे खे उन पंहिंजी शाइरीअ जे रूह में समाए छॾियो आहे। ऐं इहा ई हुनजे ज़िंदा रहण जो सबूत रहंदी आहे। हमेशह हू शाइर दिलनि में ज़िंदा रहंदो, हुन जूं तख़लीक़ूं हज़ारे भेरा पढ़ी वेंदियूं ऐं हुनखे हमेशह यादि रखियो वेंदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अंसारी साहिब जी महिरबानी, जिन मेड़ाको कोठायो ऐं असांखे मान ॾिनो। हक़ीक़त में हिते असुल में हीउ जेको प्रोग्राम हुयो उहो जामी चांडे जे ई हवाले सां हुयो, ऐं असां जामी चांडे खे ई ॿुधंदासीं। वॾी महिरबानी साईं। महिरबानी साईं अदल साहब। हींअर आउं गुज़ारिश कंदुसि नौजवान लेखक, शाइर, ड्रामा नवीस हफ़ीज़ कुंबर साहब जिन खे तू अचनि ऐं अची करे हसन दर्स जी शाइरी ऐं उनजी इल्मी ख़िदमतुनि जे बारे में कुझु ॻाल्हाइनि। हफ़ीज़ कुंबर। स्टेज ते वेठल जनाब अंसारी साहब, अदल सुमरो साहब, अयाज़ गुल साहब, जामी चांडियो साहब, मुंहिंजा दोस्त इब्राहिम चन्ना साहब, मुमताज़ असां दोस्त वेठो आहे, सैफ साहब, इस्लामिया कॉलेज जा शागिर्दो, प्रोफेसरो, दोस्तो, अस्सलाम वालेकुम। असां हीउ ॾींहुं घुरिया ई कोन हुआ त हसन दर्स असांजे विच में न हूंदो ऐं असीं ॻाल्हाईंदासीं। असां सदाईं उहे ॾींहुं घुरिया हुआसीं त हसन दर्स हूंदो जीअं हूंदो हो, ऐं उनजे हूंदे जी ॻाल्हाईंदा हुआसीं। त असांजी ख़्वाहिश सदाईं इहा रही, हसरत इहा रही त असीं न हुजूं त ख़ैरु आहे, असां खां पोइ असां ते ई ॻाल्हाए, पर ईअं न थिए त ही न हुजे
ऐं असीं हुन ते ॻाल्हाईंदा रहूं, पर हू असां सां ॾाढा ई करे वियो हलियो। जी अदल चयो सदाईं तकड़ में हूंदो, हर शइ हुनखे तकड़ में मिली, दोस्त तकड़ में मिलिया, शोहरत तकड़ में मिली, महबूबाऊं खेसि तकड़ में मिलियूं, जल्दी जल्दी कमु मोकिलाईंदो वियो, ऐं पोइ चंड गिरण वारी राति पंहिंजो कमु मोकिलाए छॾई। तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजी कैफ़ियत उहा न आहे जो आउं अव्हां सां हसन जूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे करे सघां। उन्हनि ॻाल्हियुनि जा गवाह जामी वारा बि आहिनि, इब्राहिम सारंग वारा बि आहिनि, हेॾां असांजो दोस्त मीराणी वेठो आहे, उहो बि आहे। त कीअं विढ़ंदा हुआसीं, कीअं ठहंदा हुआसीं, ठहण लाइ विढ़ंदा हुआसीं, विढ़ण लाइ ठहंदा हुआसीं। पोइ इहे रुसामाणा परचाणा इहे सभु थींदा हुआ। हीउ मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे हसन खां पोइ जंहिंमें मुंहिंजे लाइ ॾुखियो तमामु। मूं इब्राहिम खे बि चयो त तव्हां मूंखे जेको ॾुखे हंधि वठी था हलो। बहरहाल हयाती आहे, मौत आहे, इहे फैक्ट्स आहिनि लाइफ जा। ऐं दुनिया में शाइर जेके आहिनि, इहा हिकिड़ी सर्वे आहे, शाइर जेके आहिनि से घणे में घणा जवानी जे मौत में वेंदा आहिनि। जवानी जो मौत घणो करे प्रोज़ राइटर्स खे घटि मिलंदो आहे, शाइरनि खे वधीक मिलंदो आहे। उन वञा हिकिड़ो असांजो हीउ यार हो। ॿ टे पासा आहिनि। टाइम घटि आहे, हे नंढड़ा ॿार वेठा आहिनि हिते, ऐं इन्हनि जो शाइरी सां लाइ कहिड़ो वास्तो आहे, कीअं आहे, सिलेबस में जेको पाण पढ़ायूं था सो बि हिननि खे बोर थो करे, मथां वरी उस बि हिननि खे पई लॻे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त बाबा हसन दर्स नाले शाइर अव्हां जे नसुल खे हिकिड़ो अमूल तोहफ़ो हो। अव्हां जे नसुल खे, असांजे नसुल खे, असांजे पोयां ईंदड़ ॿारनि जे नसुल खे। ऐं हू शाइर कीअं हो उहो पढ़ण सां ख़बर पवंदी। उहे जेके फ़नकार जेका उन्हनि जी शाइरी ॻाइनि था उनखे ॿुधण सां ख़बर पवंदी। उहो कीअं डिफरेंट हो, कीअं मुनफ़रिद हो, कीअं यगानू हो, उहो असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हीउ जेको किताबु असांजे हथ में आहे, किताबु ॿियो कुझु न आहे हूंदो। किताबु उहा शइ हूंदी आहे जंहिंमें लेखक, तख़लीक़कार या शाइर पंहिंजो ब्रेन जमा कराईंदो आहे। कंहिं तख़लीक़कार जो ब्रेन जेको हूंदो आहे, दिमाग़ जेको हूंदो आहे, सोचूं जेके हूंदियूं आहिनि, ख़्याल जेके हूंदा आहिनि, उहे किताब में जमा थींदा आहिनि। जेकॾहिं अव्हां किताबु खोलींदो त ॼण अव्हां हसन जी ज़िंदगी था खोलियो, ऐं हसन जो दिमाग़ था खोलियो, हसन जो ब्रेन था खोलियो, उन्हनि जे सोचुनि जे वेझो था वञो। कंहिं चयो आहे त शाइर जी शाइरी हुनजी ऑटोबायोग्राफी हूंदी आहे, बाक़ी जेको बि लिखंदो आहे सो फुट नोट हूंदो आहे। त हसन जी लाइफ हिन मंझि आहे। कंहिं बि शाइर जी कथ करण जे लाइ, मिसाल तौरु पाण शेक्सपियर था पढ़ूं, इस्लामिया कॉलेज जे क्लासरूम्स में पाण शेक्सपियर पढ़ंदा आहियूं न, वर्ड्सवर्थ पढ़ंदा आहियूं, पाण मिल्टन पढ़ंदा आहियूं। त उन जे लाइ पहिरीं शइ इहा हूंदी आहे त उन शाइर खे उन दौर जे पर्सपेक्टिव में ॾिसजे, उन दौर जे बैकग्राउंड में ॾिसजे त उन तख़लीक़कार ते कहिड़ा दौर गुज़रिया आहिनि। उहे दौर समाजी हवाले सां कीअं आहिनि, सियासी हवाले सां कीअं आहिनि, फ़िक्री हवाले सां कीअं आहिनि, हू कहिड़नि दौरनि मंझां गुज़रियो आहे, उन्हनि दौरनि हुन ते कहिड़ा असर छॾिया आहिनि। जंहिं शाइर जी कथ कंदो त अव्हां वटि पैरामीटर्स इहे बचंदा। बाबा लतीफ़ जो दौरु, बाबा कलोड़नि जो दौरु ॾिसो कहिड़ो, उन खां कलोड़नि खां थोरो अॻियूं दौरु जेको लतीफ़ जे नसुल हुनखे ॿुधायो उहो कहिड़ो, लतीफ़ ॾिठो पिए त ईंदड़ दौरु कहिड़ो आहे, पोइ अयाल जो दौरु, पोइ कहिड़ियूं मार्शलाऊं हुयूं, कहिड़ा वरी यूनिट हुआ, कहिड़ियूं फ़िक्री तहरीकूं आस पास पे हलियूं, कहिड़ा
दुनिया में जेके जो पॉलिटिकल निज़ाम हुआ, हाणे इहे ॻाल्हियूं खणी पाण खे हसन दर्स जो कद काठ जेको मापणो आहे, उन जी शाइरी जो कदावर त हो। तमामु घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, टाइम मूं वटि आहे घटि। आउं वधीक ॻाल्हाईंदुसि, जामी जो टाइम खाईंदुसि, जंहिंखे पाण ॿुधण आया आहियूं। ऐं पाण हिन सां गॾु आयो आहियां हिन खे ॿुधणु। त हसन दर्स जो जेको दौरु आहे, उन खे अमी ॾिसंदो त हिकिड़ी वहशी मार्शल आहे मनो ज़ियाउल हक़ जे मुल्क ते हुई। ऐं जंहिं लाइ हुनजी हिकिड़ी सिट आउं चवंदो आहियां, उहो ज़ियाउल हक़ जे दौर ते हिकिड़ी सिट आहे त ऐं ज़ियाउल हक़, तूं ज़िंदगी खे मने नामूं आहीं। इन सिट में हिकिड़ो पूरो दौर थो अचे। पोइ ज़ियाउल हक़ साहिबु जेके माण्हुनि खे फटका वेठो हणंदो हो, कोड़ा वेठो हणंदो हो, हे मायुनि खे सज़ाऊं वेठो ॾींदो हो, वहशी जलाद, तारा मसीह जो भाउ, बल्कि असली तारा मसीह हो ई हो। पोइ जॾहिं असांखे लाश मिलियो गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में, तॾहिं हिकिड़ी उनजी सिट आहे, भुट्टे साहिब ते जेको नज़म लिखियो त 4 अप्रैल सिंध जे कैलेंडर में खंजर खुपियल आहे। हसन दर्स एॾो को वॾो पढ़ियलु लिखियलु शाइर न हो, वॾो को हाइली हुनजो मुतालो न हो। हुन जी ख़्वाहिश हूंदी आख़िर में। हसन दर्स मूंखे चई यार मूंखे को इंग्लिश जो माण्हू ॾियार, जो मूंखे को माण्हू ॻोल्हे ॾे। सो मूं भोग करायोमांसि, मुंहिंजो बाबा ॻाल्हि ॿुध, इंग्लिश जो माण्हू तोखे मिली वेंदो हिन ॻोठ में। हमरा खे चयो बाबा ॻोठ में चङा मुड़ुस घणा आहिनि? चए हिकिड़ो आऊं, ॿियो मुंहिंजो चाचो, मारे चाचे खे चयो बाक़ी आऊं आहियां। सो इंग्लिश जो माण्हू हिते पाण वटि हिकिड़ो हुसैन कपरी आहे, ॿियो आऊं आहियां। हाणे तूं मूंखे खणी छॾ हुसैन कपरी खे, ॾिस हुसैन कपरी दोस्त आहे असांजो, उन हिन खे ट्यूटर हथु करे ॾिनो। मुंहिंजो छो हींअर तोखे पीरी में अची इंग्लिश जो छो इहो चकर लॻो आहे? यार मूंखे पढ़णो आहे, इंग्लिश में लिटरेचर जाम पियो आहे। हुनजे मन में जेका टापोली हुई, उनजे पेरनि में जेका टापोली हुई, हुनखे पढ़ण जो टाइम ई कोन पियो ॾिनो। ख़्वाहिश वॾी हूंदी। इंग्लिश डिपार्टमेंट में अची दाख़िला वरितईं, उतां निकितो मूंसां गॾु वाट ते मिलियो, मुंहिंजो केॾांहुं विच इंग्लिश डिपार्टमेंट दाख़िला वठणो हुअसि। चरियो थी छा इंग्लिश डिपार्टमेंट वारा हिते जेके आहिनि ख़तरनाक माण्हू वेठा आहिनि, जमायत इस्लामी वारनि जो बिज पोखियल आहे, डिसिप्लिन सख़्तु। तूं शाइर माण्हू आहीं, तोखे कढी उछले छॾींदा, चवंदा हुन पढ़ी वेंदुसि। मुंहिंजो यादि रखजांइ मारी ॻाल्हि। महीने खां पोइ कढियो, मुंहिंजो ॾे ख़बर इंग्लिश कीअं पई हले? चए मूंखे कढी छॾियो क्लासरूम मां, हाणे वञा ई कोन। मुंहिंजो छो? चए आउं टंग ते चाढ़ियो वेठो, प्रोफेसर मूं सां विड़ी पियो, पोइ उते जहिड़ो थी पियो, हाणे वञा ई कोन थो। वरी ख़बर पई आहे किथे? चए हाणे सिंधी डिपार्टमेंट दाख़िला वरिती आहे। सो इहा होरा खोरा उहा हुन में हूंदी। ॻोल्हिया, हथु कजे, हिन सां कांटेक्ट, हुन सां राब्ता, ही हू। पोइ किताबु, उनजी ख़्वाहिश वॾी, टाइम हुन वटि न हो। हुनजे पेरनि में टापोली हुई, हुनजे मन में टापोली हुई। ऐं ईअं जीअं अबलग घोड़ो जेको टापोलियूं हणंदो 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 वञी किथे फां थी किरे, हीउ चौक ते किरियो ऐं असां ॻाल्हियो। हिन जी नज़र जेका हूंदी सा हूंदी। मिसाल हसन जे दौर में ईरान जो इनकलाब जेको आयो, पोइ अव्हांखे यादि हूंदो त ख़ानम गोगोश ते हुन नज़म लिखियो, कहर जो नज़म। जॾहिं उहो असांजे घणनि पब्लिशर्स वटि पहुतो, तो भांगी जी बाबा हीअ त असीं कोन छपे सघंदासीं, असांखे माण्हू मारे वेंदा। उहो पढ़ी ॾिसो, ईरानी इनकलाब। ऐं ईरानी इनकलाब खां पोइ आर्टिस्टनि ॾांहुं रवैयो, पोइ आर्ट ॾांहुं रवैयो, उहो कहिड़ो, उहो हुनजी नज़र में हो। मुंहिंजे ख़्याल में आऊं इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां ई कोन त को नंढो शाइर आहे, को वॾो शाइर आहे। मुसीबत इहा आहे, असीं हिकु अहिड़े समाज में था रहूं जंहिंजो रिफ्लेक्शन आहे नंढ वॾाई। ॻोठ में था रहूं, हारी नंढो आहे, वॾेरो वॾो आहे। शहर में था रहूं त फलाणी कॉलोनी जेका आहे उहो वॾनि माण्हुनि जी कॉलोनी आहे, हीअ वरी नंढनि माण्हुनि जी कॉलोनी आहे।
घर में था रहूं, ही नंढो ॿारु आहे, ही वॾो ॿारु आहे, इहा जेका तफ़रीक़ थियल आहे समाज में, उहा असीं ख़ुदि लिटरेचर ते बि अप्लाई कंदा आहियूं, जेको हिकिड़ो जागीरदाराना मुआशिरे जी जो अक्स आहे। जागीरदाराना मुआशिरे में ईअं थींदो आहे, दुनिया में ईअं नाहे थींदो। इहे बहस दुनिया में न थींदा आहिनि त शेक्सपियर वॾो आहे या मिल्टन वॾो आहे। उर्दू अदब में बि इहा बहस घटि अथव त फैज़ वॾो आहे या फराज़ वॾो आहे, हू पाण में ईअं न कंदा आहिनि। हीउ असां वटि हूंदो आहे, बाबा शाइर हूंदा आहिनि, हीउ असांजो गॾियलु वरिसो आहिनि, असांजो गॾियलु क़ौमी असेट आहिनि। इन्हनि में हिकिड़ा मुनफ़रिद थींदा आहिनि, हिकिड़ा रवायती थींदा आहिनि, हिकिड़ा गैर रवायती थींदा आहिनि, ऐं सभिनी ते हिक ॿिए जा असर हूंदा आहिनि। को बि शाइर कंहिंजे बि असर खां ख़ाली हूंदो ई न आहे, को बि तख़लीक़कार। तंहिं करे उन्हनि ॻाल्हियुनि खे असांखे क़बूल करणु घुरिजे। उन शयुनि खे मद्देनज़र रखी कंहिं बि शाइर जो कद काठ उहो मापणु घुरिजे। हसन दर्स उन्हनि शाइरनि मंझि आहे जंहिंखे चई सघिजे थो हीउ सिंध जो मुनफ़रिद शाइर हो। हिन नवां इस्तारा इस्तेमालु कया, हिन जो इमेजिनेशन, हिन जो तख़युल मथे हो। फ़िक्री हवाले सां मूं ऐं जामी जेको डिस्कस पे कयोसीं उते बैठक ते, त फ़िक्री हवाले सां हसन दर्स वटि आइडियालॉजी का कोन हुई। कंहिं शाइर वटि का आइडियालॉजी न हुजण का ख़राबु ॻाल्हि आहे बि कोन। ऐं इहो बहस आहे घणनि वॾा तख़लीक़ी अदब में बि इहो बहस आहे त कंहिं तख़लीक़कार खे कंहिं आइडियालॉजी खे फॉलोअप करणु घुरिजे या न। उन्हनि जे कम मां आइडियोलॉजीज़ त पाण ॻोल्हे कढी वठंदा आहियूं। बाबा हीउ जेको थो चयो आहे त शाइर साहिबु चयो आहे, हीउ जेको थो क़ौम परस्ती जे हवाले सां चयो आहे, बाबा कीअं चयो आहे, हाणे उहो फ़ैसिलो अची क्रिटिक्स कंदा आहिनि या पढ़ण वारा कंदा आहिनि। तंहिं करे ही वॉज़ द प्योर पोइट, ही वॉज़ द पोइट ऑफ ब्यूटी, ही वॉज़ द पोइट ऑफ पेशेंस, फीलिंग्स, इमोशंस, एंड ही वॉज़ क्वाइट डिफरेंट पोइट इन सिंधी लिटरेचर। मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हियूं घणियूं थी वियूं आहिनि, ॾींहुं तपी वियो आहे ऐं वधीक पाण जामी साहिब खे ॿुधासीं। महिरबानी तव्हांजी।